ही कहानी डड़त्यल शहजादो। हिकड़ो बादशाह हो। बादशाह तो पाण खुदा ताला है, पर ही बेकड़े जमाने जो बादशाह हो। उनके बज़ाल हुयूं। उन बादशाह जा ब राणियूं हुयूं। एक मां पुट हुस ऐं बी मां केस धी हुई। जेका वडी राणी हुस उन मां पुट हुस ऐं नंढी राणी मां केस एक धी हुई। संदस बई बार अञा नंढा हुआ त बादशाह सख्त बीमार थी पियो। उन बीमारी जे करे बादशाह वफ़ात कई। उन बाद वज़ीरन ऐं अमीरन पाण में सलाह कई तख़्त अहिड़े माण्हू जे हवाले कजे जेको अणपढ़ियल हुजे ऐं केस औलाद मना हुजे, ऐं उहो बेस ताईं जेसि ताईं बादशाह सलामत जो पुट बालिग ऐं आकिल थिए। उहा सलाह करे हिकिड़े धनार के हुकूमत जो मालिक बणाए, उनके सिंगारे सणवारे बादशाही पोशाक पाराए ऐं ताजपोशी कराए खणी तख़्त ते विहारियूं। हुकूमत जो कारोबार वज़ीर ऐं अमीरन पंहिंजे हथ में रखियो। उन धनार के रुगो नाले जो बादशाह खणी कयूं। जॾहिं धनार तख़्त ते वेठो तॾहिं कुझु वक़्त हुकूमत जो कारोबार हलाइण बाद हिक ॾींहुं हू बादशाही मालात में वियो ऐं उते बादशाह जी नंढी राणी जंहिंखे हिकु न्याणी हुई उनखे ॾिसंदे उन ते आशिक़ थी पियो ऐं थोरे घणे ॾींहंनि अंदरि उन सां शादी करे वेही रहियो। पर पुट जी मां हमेशह नई बादशाह के धकार जे नज़र सां ॾिसंदी हुई। उहो बि उनखे हर वक़्तु पिया ॾंबींदा हुआ, तरह तरह जा अज़ाब ॾींदा हुआ। आख़िर जॾहिं उन मालात में हिन जो रहण ज़हर थी पियो तॾहिं हिकिड़े ॾींहुं हू पंहिंजे नंढे पुट खे साण करे राति जे वगड़े में मालात मां चोरी निकिरी उथी हली। पंधु कंदे कंदे पुट समेत नेठ हिकिड़े ग़रीब काठेर जे घर वञी पहुती। उन घर में हिकु पोड़ी मां ऐं उन जा 3 नौजवान जमाण पुट रहंदा हुआ। जन राणी के सुञातो कोन हो, पर उनखे ॾाढी इज़त ॾिनो। केस चयूं बादशाह जे राणी के चयूं, तूं ऐं तुंहिंजो पुट ॿिए धड़क हिते असां वटि रहो। तुंहिंजो पुट असांजो भाउ आहे, तूं असांजी मां आहीं। अॻु में तव्हांखे खाराइबो, पोइ असीं खाईंदासूं। थोरनि घणनि ॾींहंनि खां पोइ शहज़ादो वॾो थियो ऐं दिलि में ख़्यालु कयईं। शहज़ादे दिलि में ख़्यालु कयो, हरू भरे हुन ग़रीब भाइरनि ते आऊं ॿार छो थियां। ऐं हींअर कमाइण जहिड़ो थियो आहियां, सो आऊं बि जेकर कमाए अचां, कुझु मज़दूरी करे अचां त उन में चङो आहे। हिननि ते बि आऊं ॿार न थी पवंदुसि ऐं घर जो गाॾो भलंदो। आख़िर हिकिड़े ॾींहुं माउ खे चयईं, पंहिंजे माउ खे चयईं, मां सुभाणे आऊं काठी वढण लाइ वेंदुसि, सो मुंहिंजे लाइ हिकु रसी ऐं कुआड़ी तयारु करे रखजांइ। ख़ैर जो सुबुह थियो। ख़ैरनि सां सुबुह थियो त ॾिसंदे हिन जा वेगा ॿाहिरि सवेरे ई हिन खां अॻु में हलिया विया। हीउ बि ख़ुदा ते तवकल करे कुआड़ी रसी खणी हुन जे पुठियां रवानो थियो। जंगल में हलंदो हलंदो अची ॾिसे हिकिड़े हंधि जंगल में ॾिसे त हिकिड़ियूं 3 कोठियूं आहिनि जिन खे ताला लॻा पिया आहिनि। हू परेशान थी पियो। हिन जंगल में 3 कोठियूं उन्हनि खे बि ताला, सो परेशान थी बीह रहियो। पोइ हिन हिमत करे हिकिड़ी कोठी जो तालो भॻो ऐं कोठी में अंदरि घिड़ी वियो। उते वञी ॾिसे त कोठी जी छित में हिकिड़ो दोल टंगियो पियो आहे। हिन नका कई हुम, नका तुम, खणंदे डोको बीह रहियो दोल वॼाइण। एतिरे में हिकिड़ो दियो हिकु देह सां कंदो हिन जे साम्हूं बीठो। उनखे ॾिसी शहज़ादो डिॼी वियो, पर पोइ दिलि जले पंहिंजो पाण संभाले उते ॿिए धड़को बीह रहियो। दे शहज़ादे खे ॾिसी चयो, ए छोकरा, उन दोल में मुंहिंजो साह पियल आहे। तूं हरू भरू मूंखे छो थो सताईं, मूंखे छो थो तंग करीं। उन दोल में मुंहिंजो साह पियल आहे। तंहिं ते शहज़ादे देह खे चयईं, अड़े दे, तूं केरु आहीं, छा कंदो आहीं, हिते कीअं आयो आहीं। दे चयो, आऊं हिकिड़े बादशाहज़ादी जो ग़ुलाम आहियां। तूं मूंखे सॾियो आहे, अची उन करे हाज़ुर थियो आहियां। उते शहज़ादे बि सम्झो त हींअर देह जो साह मुंहिंजे हथ में आहे, सो हुन खे जीअं चवंदुसि, देह खे जीअं चवंदुसि तीअं कंदो। सो देह खे चयईं। शहज़ादे देह खे चयो, जेकॾहिं जींदाण घुरीं थो, उहा शहज़ादी हिकदमि हिते हाज़ुर कर। देह हिन जे चवण मूजिबि उहा शहज़ादी हिकु पल में खणी आयो। शहज़ादो पोइ उन शहज़ादी खे ॿांह खां झले सिधो वठी आयो घर, ऐं अचण सां
अची शहज़ादी सां निकाह कई। रात थी ॿई वञी सुता। शहज़ादे खे निंड अची वई। शहज़ादे खे निंड में गाफ़िल ॾिसी दुल डूंकी वरितो ऐं शहज़ादी खे साण खणी वठी उते भॻो। सुबुह जो जान शहज़ादो उथी ॾिसे, मार लट, हिते त कारीअर वारा कख लॻा पिया आहिनि। सॼो ॾींहुं उन गम में गुज़ारियईं। ॿिए ॾींहुं सुबुह जो वरी बुआ रसी ऐं कुहाड़ी खणी झंग मुंहुं करे उथी हलियो। हलंदो हलंदो उन साॻी कोठी वटि आयो। हिन ख़्यालु कयो हाणे ॿी कोठी खोले ॾिसां त उन में छा आहे। सो हिमत करे उन जे कुल्फ खे अची लॻो ऐं नेठि हणी हणी उनखे भॻाई। उन में छा ॾिसे त छित में हिकिड़ो रूमाल टंगियो पियो आहे। हिन टप ॾेई उन रूमाल खे हथ में लाथो। ईअं कंदे रूमाल के जो हथ मां थोरो छंडको अची वियो। सोन मां हीरा जवाहर चण चण करे अची हेठि पिया। शहज़ादे सही कयो त उन रूमाल में उहा करामत आई। सो ख़ुशि थी उहो रूमाल खणी वरी घर वापसि आयो। उते रूमाल खे वरी जो छंडई त वरी उन में हीरा जवाहर छण छण करे हेठि किरी पिया। पोइ उहे सभु माउ ऐं भाइरनि खे ॾेई उन्हनि खे चयईं, हाणे मां वञा थो पंहिंजे ज़ाल खे ॻोल्हण। तव्हांजे ख़र्च पके वास्ते ही घणो ई खज़ानो आहे। हाणे तव्हां काठियूं मेड़ण न वञो। उहे बि ॾाढा ख़ुशि थिया। शहज़ादो माई भाइरनि खां मोकिलाए उथी हलियो। हलंदो हलंदो 10 पंध पुछंदो नेठि उन शहर में अची निकितो जिते संदसि ज़ाल उहा शहज़ादी हुई। शहर में पहुचण सां रूमाल त हिन जे हथ में हो। सोन खे छॾींदो माण्हुनि खे हीरा जवाहर ॾींदो। आख़िर वञी पंहिंजे ज़ाल वटि पहुतो। ज़ाल सां मिलियो ऐं खेसि चयईं, तूं लिकी लिकी राति जो मूंखे छो भॼे निकिती आहीं। हिन चयसि, तूं हिकु सुञो माण्हू आहीं। मां हिकु बादशाह ज़ादी आहियां। तो वटि कीअं रहां ऐं छा कयां। तंहिं ते शहज़ादे रूमाल खे जो खणी छंडियो त उन में हीरा जवाहर चण चण करे हेठि किरी पिया। ज़ाल खे चयईं, ॾिस मूं जहिड़ो को शाहूकार हूंदो। संदसि ज़ाल रूमाल जी करामत ॾिसी हैरत में पइजी वई ऐं खेसि चवण लॻी, बेशक तूं शाहूकार आहीं। तूं भली मूं वटि रह, आउं तुंहिंजी आहियां। 2-4 ॾींहं शहज़ादी सां गुज़ारी हिन जी ख़ुशामद करे अंगल कयईं, ए शहज़ादा, ये मुंहिंजा मुड़ुस, उहो रूमाल मूंखे ॾे। शहज़ादे खे हिन जी मकर जी का ख़बर ई न हुई। ते रूमाल खणी हिन खे ॾिनो। रूमाल हथ करे नौकरनि खे हुकुम ॾिनई। हुकुम कयईं, हिन खे हींअर जो हींअर तड़े कढी छॾियो। तन शहज़ादे खे धिकी मालात खां ॿाहिरि खणी फिटो कयो। शहज़ादे खे ॾाढो ॾुख थियो। ग़मगीन थी उथी हलियो ऐं वरी बि पोएं पेर हलंदो हलंदो अची पंहिंजे घर पहुतो। उते हफ़्तो खनि थक भञे आराम करे सुबुह जो उहा साॻी नोड़ी ऐं कुहाड़ी खणी झंग ॾांहुं काठियुनि वास्ते निकितो। वरी बची उन कोठियुनि वटि पहुतो। उते तरसे ख़्यालु कयईं, बाक़ी वञी हिकिड़ी कोठी छॾी अथुमि। हाणे वरी बि हिकु दफ़ो नसीब आज़मायां ऐं नसीब आज़माए ॾिसां त उन कोठी में छा आहे। सो हिमत करे उन 3 कोठी जी कुल्फ खे लॻी वियो। जीअं तीअं करे नेठि उनखे भॻई। कुल्फ भञी घिड़ी वियो अंदरि ॾिसे। उन कोठी जे अंदरि ॾिसे उन में हिकिड़ी टोपी पई आहे। टोपी में अहिड़ो इसरार हो जो जेको माण्हू उहा टोपी पाईंदो तंहिंखे ॿियो को माण्हू ॾिसी न सघंदो। शहज़ादे उहा टोपी हथ करे खणी मथे में पातो ऐं उतां ई रवानो थियो। ज़ाल ॾांहुं त कीअं बि करे उनखे हथ कयां। नेठि उन वटि वञी पहुतो। ज़ाल वरी मकर करे कंहिं तरह उहा टोपी हिन खां खसे वरिती। हिन खे वरी बि थेलाए कढियईं। उते शहज़ादो बिल्कुलु हारजी वियो ऐं सभु हीला वसीला विञाए वेठो। मायूस थी वरी बि झंग मां मुंहुं करे उथी हलियो। घड़ी रोलड़े सबबि हिन वीचारे खे बुख बि तमामु लॻी। परेशान थियो। हेॾां होॾां निहारण लॻो त खाधे जी शइ हथ अचे। एतिरे में भरिसां ॾिसे त हिकिड़ो मेवादार वण बीठो आहे जंहिंमें केतिरा मेवा पकाए बीठा आहिनि। हिन यकदमि उहा मेवा चीनी खणी वात में विधो ऐं खाई अञा बस ई न कई। संदसि शिकल
इंसानी सूरत मां फिरी बकरी जी अची वई। उते हिन खे ॾाढो ख़ौफ़ अची लॻो, मथां को जंगली जानवर बगड़ को शींहं न पकड़े मूंखे खाए। सो सॼो ॾींहुं उते लिकंदो छुपंदो रहियो। थींदी थींदी उते छा ॾिसे, हिकु ॿियो मेवेदार वण बीठो आहे। उन जे हेठां हिकु दाणो किरियो पियो हो। सो ही उन मेवे खे खाई वियो। उन जे खाइण सां ख़ुदा जी कुदरत अहिड़ी जो ही वरी साॻियो इंसान थी पियो। उते हिन ख़ुदा जा शुक्राना बजाए आंदा। शहज़ादे छा कयो, जो उहे मेवा ॿिन्ही क़िस्मनि जा खणी जेतिरनि मेवनि जी हिकिड़ी पेती खणी ॿधी ऐं गीड़ू रधा कपिड़ा करे पाण खे जोगी बणाए उती पंहिंजे ज़ाल वारे शहर ॾांहुं रवानो थियो। उते जॾहिं पहुतो तॾहिं ख़बर पियसि संदसि ज़ाल बीमार थी पई आहे। वटसि केतिरा हकीम तबीब आया आहिनि, मगर फ़क़ीरनि मां को फ़र्क़ु ई कोन्हे। शहज़ादो उहा ॻाल्हि ॿुधी पाण खे सन सियासी हकीम सॾाइण लॻो। शहर जे माण्हुनि वञी बादशाह जे अॻियां हिन जी तारीफ़ कई त परे खां हिकिड़ो सन्यासी हकीम आयल आहे, हिन खां बि शहज़ादी जी दवा कराए ॾिसो। बादशाह हिन सन्यासी खे घुरायो, जंहिं चयुसि ऐं शहज़ादी जी दवा कंदुसि, मगर असांखे हिकिड़ो नवेकलाई मालात घुरिजे। बादशाह उहा ॻाल्हि क़बूल करे हिन खे इलाज वास्ते जुदा जाइ ॾिनी। शहज़ादे पंहिंजी ज़ाल खे जुदा क़िस्मनि जा मेवा पई खाराया। आख़िर हिकिड़े ॾींहुं उन वण जो मेवो खाराई, जंहिंखे खाई पाण ॿकरो थी पियो। हिन खे अहिड़ी रीति ॿकरी बणाए अची मोचड़नि जो वसकारो लाथईंसि। मारे मारे जॾहिं सफ़ा सुॼाए छॾींसि, तॾहिं वरी माण्हू जो शिकिल बणाइण वारो मेवो खाराए माण्हू कयईंसि। अहिड़े तरह केतिरा ई दफ़ा हिन खे ॿकरी बणाए मारूं ॾींदो। अहिड़ो सिधो कयईं जो हिन तौबा कई ऐं शहज़ादे खे चयईं, हाणे मूंखे ॿकरी न कजांइ, ऐं हाणे सॼी उमिरि तुंहिंजी थी रहंदुसि। शहज़ादी पोइ पंहिंजे वालिद खे चयो, ऐं उहो सन्यासी मुड़ुसु कंदुसि। बादशाह उहा ॻाल्हि क़बूल कयो। हक़ीक़त में हिन ॿिन्हिनि जी निकाह त अॻु में थियल हो, बाक़ी रुगो शहज़ादी जो माउ पीउ जी क़बूलत जी ज़रूरत हुई। सो बादशाह बि राज़ी थी शहज़ादी जी शादी सन्यासी सां करे ॾिनी। थोरनि घणे ॾींहंनि खां पोइ शहज़ादो ज़ाल समेत पंहिंजी माउ वटि आयो। पंहिंजी माउ जी ज़ाल ऐं उन वेगन भाइरनि संदसि पोड़ी माउ समेत पंहिंजी बादशाही में आयो, जिते पंहिंजी अमत करे वरी धनार बादशाह ऐं उन जी राणी खे झले ॿकरो ऐं ॿकरियूं बणाए धन सां पाराए छॾी। पंहिंजो पीउ जो तख़्त हासिल करे पंहिंजी समूरी अयाल समेत ॾाढी दबदबे सां वेही पंहिंजी हुकूमत पाण हलाइण लॻो। हिते हिन कहाणी जी पुॼाणी थी। दोस्तों उम्मीद कयां थो त हीअ कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। कहाणी पसंदि अचण ते हिन वीडियो खे लाइक कंदा। जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कंदा। हिन वीडियो खे लाइक करे पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। दोस्तों मिलंदासीं नई वीडियो में। हिन वक़्तु अल्लाह हाफ़िज़।